नंढे खंड में केतिरा ई मक़बूल नमूना मिलनि था जिनमें कथक सभ खां मशहूर नाच आहे। कथक डांस में जिथे नंढे खंड जूं रिवायतूं मिलनि थियूं उते उन ते ईरानी असर बि नुमाया आहिनि। हिंदुस्तान अंदर मुग़ल दौर में कथक डांस पंहिंजे उरूज ते हुई। सिंध में भगत नाच खे कथक जे मुतबादिल तौर पेश कयो वेंदो आहे। ॿिन्ही नाचनि में किस्सा गोई कबी आहे ऐं नाच वसीले किरदारनि खां ॻारायो वेंदो आहे। भगत नाच खे नाटक नाच जो सिंधी तरीक़ो पिणु चयो वेंदो आहे। हिन में नाच कंदड़ कंहिं बि तारीख़ी या मज़हबी वाक़े खे तरन्नुम सां ॿुधाईंदो ऐं उन्हीअ सां गॾु पंहिंजे जिस्म जे मुख़्तलिफ़ हिस्सनि खे अहिड़ी तरह चोरींदो पूरींदो जो दास्तान गोई हक़ीक़त जे बिल्कुलु वेझो थी पवंदी आहे। आज मिट्टी से उठा कैसा लहू रेज़ गुबार, आज मिट्टी से उठा कैसा लहू रेज़ गुबार, जा बजा सर को पटकता हुआ दीवाना शहर की कूचाओं बाजार में बल खाता हुआ, राहगीरों से लिपटता हुआ चकराता हुआ, बंद दरवाजों पे देता हुआ पागल दस्तर, बंद दरवाजों पे देता हुआ पागल दस्तर, आज मिट्टी से उठा कैसा लहू रेज़ गुबार, आज मिट्टी से उठा कैसा लहू रेज़ गुबार, जा बजा सर को पटकता हुआ दीवाना शहर की कूचाओं बाजार में बल खाता हुआ, राहगीरों से लिपटता हुआ चकराता हुआ, बंद दरवाजों पे देता हुआ पागल दस्तर, बंद दरवाजों पे देता हुआ पागल दस्तर, इसी परचम की तरह शहर पे लहराता हुआ। सिंध में लोक नाच सदा खां पाण खे मोखियो आहे। हिते ही नाच लोक संगीत जो अहम हिस्सो रहंदो पियो अचे। सिंध अंदर लोक नाच जा आसार मोहन जे दड़े वारी तहज़ीब खां मौजूद आहिनि, जंहिंजो सबूत मोहन जे दड़े जी खोटराई दौरान मिलियल नाचणीअ जी मूर्ति आहे। सिंध में मर्दनि तोड़े औरतुनि जा जुदा जुदा नाच बि थींदा आहिनि त गॾु बि थींदा आहिनि। शादियुनि मुरादनि ऐं ॿियनि ख़ुशी जे मौक़नि ते समूरा घर भाती गॾिजी झूमर पाईंदा आहिनि। सिंध में ख़ुशीअ जे मौक़नि लाइ जुदा जुदा नाच ऐं ॿोल आहिनि, जीअं दुहिल जो तार ऐं ॿोल जो सुर पिणु जुदा थिए थो। असां इहो महसूसु कयो आहे त दुनिया में हिकिड़ो रक़्स आहे जेको पंहिंजो मज़हबी अंदाज़ जो आहे। दुनिया में जेके सूफ़ी आहिनि, हाणे जेके बगदाद जा सूफ़ी आहिनि ऐं उन खां पोइ जेके मुस्लमान मुल्कनि जा
यानी अरबनि जा पोइ तुर्कनि जा उन्हनि जा जेके सूफ़ी आहिनि उन्हनि जो हिकिड़ो पंहिंजो अंदाज़ आहे। साॻे तरीक़े सां बरे सग़ीर जा जेके सूफ़ी आहिनि उन्हनि जे बि रक़्स जो हिकिड़ो पंहिंजो अंदाज़ आहे। हिंदुस्तान में ख़्वाजा मोइनुद्दीन चिश्ती अजमेरीअ जे हिननि में जेको मौसीक़ी थिए थी त मौसीक़ीअ ते उन ते बि ॼण हिकिड़ो कंध जो ई सही पर हिकिड़ो रक़्स थिए थो। साॻे तरीक़े सां पंजाब जे अंदरि जेके सूफ़ी आहिनि जंहिंमें पंहिंजो बाबा बुले शाह आहे, माधूलाल हुसैन आहे, पंहिंजो फरीदुद्दीन शकरगंज आहे, उन खां पोइ ॿिया खोड़ सारा जेके पंहिंजा शाइर आहिनि उहे शाइर उन्हनि जी जेॾीमहिल पंहिंजो शाइरीअ खे जंहिंमहिल ॻायो थो वञे त उन्हनि जे रक़्स जो अंदाज़ पंहिंजो आहे। साॻे तरीक़े सां सिंध जे अंदरि वरी जेके पंहिंजो सूफ़ी बुज़ुर्ग आहिनि उन्हनि में ख़ासि करे जेका कलंदर जी धमाल आहे उनजो हिकिड़ो पंहिंजो निरालो मुनफ़रद अंदाज़ आहे। त मतिलबु आहे त रक़्स ॿिनि क़िस्मनि जो थिए थो ऑलमोस्ट। हिकिड़ो थिए थो जंहिंमें थोरो मज़हबी ऐं रूहानी पंहिंजो हिकिड़ो लाड़ो थिए थो ऐं ॿियो रक़्स आहे जेको आम तरह सां प्यार मुहबत ऐं इंसानी जेके जज़्बा आहिनि उन्हनि जो जेको इज़हार आहे। हाणे उन में तव्हां ॾिठो हूंदो त जॾहिं किन माण्हुनि जो सियासी ऐं समाजी या माशरती का ख़ुशी हूंदी आहे त उन्हनि में जॾहिं उहे माण्हू खटींदा आहिनि त उन्हनि जे इस्तक़बाल लाइ उन में माण्हू रक़्स कंदा आहिनि। साॻे तरीक़े सां मिलन ऐं मुलाखड़नि जे अंदरि पंहिंजो हिकिड़ो रक़्स थिए थो। शादियुनि जे अंदरि रक़्स जो पंहिंजो नमूनो आहे। त इन करे मां सम्झां थो त रक़्स जूं ॿ फील्डूं या ॿ शोबा ख़ासि तरीक़े सां, हिकिड़ो आहे जंहिंजो बुनियादु या ओरिएंटेशन या जंहिंजो लाड़ो मज़हब ॾाहे ऐं रूहानियत ॾाहे, ऐं ॿियो जेको आहे सो आहे इंसानी अहसास, इंसानी जज़्बा, इंसानी ख़ुशियूं या इंसान जे मुख़्तलिफ़ कैफ़ियतुनि जे इज़हार जे लाइ जेको माण्हू करे थो। ॿियो रक़्स जो क़िस्म इहो